अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबतिन अस्लुहा साबितुन व फ़र्उहा फ़िस्समा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 13 सिपारे सूरत इब्राहिम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला हिकिड़ो मसलो सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान फरमायो। फरमाई अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबह। रब फरमायो जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो, तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो कशजरतिन तय्यबा, ॼण त ज़मीन में भलो वण पोखियो आहे। हदीस में अचे तो नबी से फरमायो मेराज वारी रात 7 आसमान ते बैतुल मामूर वट मुंहिंजी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा सोना पंहिंजी उम्मत के मुंहिंजो न्यापो ॾिजां। अल जन्नत क़ियान, जन्नत ख़ाली प्लाट अथव। हाणे जेको तुंहिंजो उम्मती ज़मीन ते पढ़ंदो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम, अल्लाह ताला तुझे उन उम्मती जे लाइ जन्नत जे उन ख़ाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े खे उन वण जे थुड़ जे भरिसां बीहारे करे डुकायो, पर उन वण जे लाम जी चांव खान खुटंदी एॾो वॾो वण थो रब पैदा फरमाए। जन्नत ख़ाली आहे। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जॾहिं बानो ज़मीन ते ज़िक्र कंदो आहे क़ुरान मजीद जी तिलावत
ज़िक्र जी मजलिस में कुरान मजीद जे मजलिस में वेहंदो आ तो उते जन्नत जे बंगुलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आ। बंगुले जो कमु हलंदो त ठक ठक थींदी। राजा सिरूं वञंदा, हथोड़ा हणंदा, ॾखण वावलो वाहींदा ठड़को थींदो, बिजली वारा कमु कंदा ठड़को थींदो। फरमाईंदा जॾहिं बानो ज़मीन ते ज़िक्र कंदो आ, ज़िक्र जी मजलिस में कुरान मजीद जे मजलिस में वेहंदो आ त जन्नत जे बंगुलनि जो कमु शुरू थी वेंदो आ। पर जन वाला बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आ तो हे फ़रिश्ता बि हिते छूं ऐं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा आहिनि। माना जन्नत जा बंगुला बि हिते तैयार करणा, बाग बागीचा भी हिते तैयार कर। जन्नत भी हिते थव, जहन्नम भी हिते थव, जहन्नम भी खाली थव। वतायो फ़कीर हुयो, वो सियारे जी रात हुई, रात जे पोएं पहर में अमक चयसि पुट वताया उथी पाड़े में को टांडो खणी आ त बाहि ॿारियऊं, हथ सेकियऊं, छो त कुराने माण्हूअ खे बाहि जी सियारे में ज़रूरत हूंदी आहे। वताए चयो अम्मा ॻोठ में सदोरो पुट मां ई अञा कोन उथियो आहियां त ॿिया निभागा किथां उथिया हूंदा। अमक चयसि पुट हू फलाणा निमाज़ी आहिनि, उहे सवेल उथंदा आहिनि, बाहि ॿारे हूंदो। चई अम्मा अञा आधी राति पई आहे, कोई कोन उथियो आहे, सुम्ही पियो, हिन महिल टांडो किथां मिलंदो? त अमक कावड़ में चयसि भला जहन्नम मां टांडो खणी आ। त वताए चयो मां जहन्नम भी खाली आ, टांडा हितों खयूं था वञनि। हिते जेके नेकियूं कयूं था उहे बागनि जी सूरत में, बंगुलनि जे सूरत में, नहरुनि जे सूरत में, हूरुन ऐं गिलमाननि जे सूरत में। हिते जेके असां गुनाह कयूं था, के टांडनि जी सूरत में, के बाहि जी सूरत में, के बलाउनि जे सूरत में, के विछुनि जी सूरत में। जन्नत भी हिते तैयार करनी अथव, जहन्नम भी हिते तैयार करणो आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको रस्तो वठो। ज़ोर जी मेहंदी न आहे, फ़रिश्तनि जी इबादत गैर इख़्तियारी आहे। जीअं अल्लाह साईं फरमायो सब्बिहून अल-लैल वन-नहार ला यफ्तरून। कुरान तो फरमा फ़रिश्ता रात ॾींहुं अल्लाह जी इबादत था कनि, जेके क़याम में त क़यामत ताईं क़याम में, जेके रुकू में त क़यामत ताईं रुकू में, जेके सजदे में त क़यामत ताईं सजदे में, जेके हमदई तस्बीह में त क़यामत ताईं हमदई तस्बीह में। ला यफ्तरून। कुरान तो फरमा फ़रिश्ता थकजनि कोन था, उन्हनि खे कोई इख्तियार न आहे, उहे पंहिंजे वस में न आहिनि, पर इंसाननि खे रब इख्तियार ॾिनो आहे। ई जन्नत जो रस्तो अथव, ई जहन्नम जो रस्तो अथव, ई हिदायत जो रस्तो अथव, ई ज़लालत जो रस्तो अथव, ई ईमान जो रस्तो अथव, ई शिरक जो रस्तो अथव, ई इस्लाम जो रस्तो अथव, ई कुफ्र जो रस्तो अथव। हाणे पंहिंजे मर्ज़ी सां, पंहिंजे इख्तियार सां जेको रस्तो वठो। मां तव्हां खां पुछां थो, कंहिंखे ख़बर न आहे त ज़िना ख़राबु आहे? सभिनी खे ख़बर आहे। मुसलमान तो चवंदा त ज़िना ख़राबु आहे, पर काफ़िर भी चवंदा त ज़िना ख़राबु आहे। कंहिंखे ख़बर न आहे त कूड़ ख़राबु शइ आहे, कंहिंखे ख़बर न आहे त चोरी पराओ हक़ खाइणु तमामु वॾो गुनाह आहे, कंहिंखे ख़बर न आहे त निमाज़ न पढ़णु गुनाह आहे, कंहिंखे ख़बर न आहे त व्याज भली शइ न आहे। सभिनी खे ख़बर आहे। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा हो हिंदुनि जूं मायूं, वाङनि जूं मायूं, भीलनि जूं मायूं का मर्द ते नज़र पवंदी अथनि त उहे बि पंहिंजे मुंहं ते पोती ॾींदियूं आहिनि, पलव ॾींदियूं आहिनि, जीअं ॿियनि जी नज़र असां ते न पवे। हालांकि इन्हनि हिंदुनि जे माईअ मौली जोगी जो वाइस त कोन ॿुधो आहे, कुरान मजीद जो हुकुम त इन्हें कोन ॿुधो आहे, पोइ बि उहा सम्झे थी त पर्दो औरत जी इज़त आहे, बेपर्दगी सही न आहे। माना समझन था नहीं हुए भी। इख्तियार था
तव्हांजी मर्ज़ी आहे सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसो, तव्हांजी मर्ज़ी आहे सॼो ॾींहुं मस्जिद में नफ़िल पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे सॼो ॾींहुं घर में क़ुरान ॿुधो, तव्हांजी मर्ज़ी आहे सॼो ॾींहुं घर में मौसीक़ी राग ॿुधो, तव्हांजी मर्ज़ी आहे हलाल खाओ, तव्हांजी मर्ज़ी आहे हराम खाओ, हाली तव्हां सां हिसाब न थींदा। बाक़ी जॾहिं तव्हांजूं अखियूं बंदि थींदियूं अकेलो क़ब्र में तव्हांखे सुम्हारे ईंदा, मण मिटीअ जा मथो विझी ईंदा, रब फरमा पोइ तव्हां सां हिसाब थींदा। दुनिया दारुल अमल वल आखिरतु दारुल जज़ा। दुनिया अमल जो घर आहे, बदले जो घर न आहे। मरण खां पोइ बदिलो आहे, मरण खां बाद अमल न आहे। मतां ईअं सम्झो त निमाज़ ते न वेंदासीं त रब फ़रिश्तनि खे दांगी ॾींदो त मलियोसि मुंहं ते ॿधी वठी अचोसि मस्जिद में, ईअं कोन थींदो। मतां तव्हां सम्झो त व्याज खाईंदासीं त उते जो उते मुंहुं कारो थी वेंदो, न बाबा ईअं न आहे। मतां ईअं सम्झो त निमाज़ पढ़ंदासीं त ॿाहिरि निकिरंदासीं त 5000 जो नोट मिलंदो, न, अञा ग़रीब घणा थींदो, अञा मिसकिनी वधंदव। जीअं रब जे वेझो ईंदो त इम्तिहान अञा घणा ईंदा। बाक़ी मरण खां बाद पोइ साईं उहो मुनकर नकीर फ़रिश्ता निमाज़ीअ वटि ईंदा हिसाब जे लाइ, जंहिंजा ॾोहीअ जेतिरा ॾंद, नीरियूं ऐं सायूं नंढियूं अखियूं। चवंदा बाबा हिसाब किताब ॾे, त निमाज़ी चवंदो दाऊनी, मूंखे छॾियो त मां टे पहिरीं जी निमाज़ पढ़ां। नबी से भी हिकिड़ो मिसाल ॾिनो। पाण फरमायूं 4 भाइर हा, पोइ 4 भाइरनि मां हिकिड़ो भाउ मरे पियो। पोइ वॾे भाउ खे चईं अदा तूं मुंहिंजो वॾो भाउ, यार मां तुंहिंजी पीउ जेतिरी इज़त कंदो हुयुसि, तूं हुकुम कंदे त निमाज़ खे बि पोइ ते करे तुंहिंजे हुकुम जी तामील कंदो हुयुसि। अदा अॼु मां मरां थो, मरां खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? वॾे भाउ चयो अदा घबरा न, तूं मरी वेंदे तुंहिंजे गुस्ल जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे कफन जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे खुशबू जो इंतज़ाम मां कंदुसि, तोखे गुस्ल कराए कफन पाराए खुशबू लॻाए कब्रिस्तान जे हवाले कंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में इहो ई आहे, बसि एतिरो साथ ॾींदे। चई आओ बसि एतिरो। वरी ॿिए नंबर भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो ॿियो नंबर भाउ, अॼु मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? ॿिए नंबर भाउ चयो अदा घबरा न, तूं मरी वेंदे कुल्हे ते खणी कब्रिस्तान ताईं तोखे मां पहुचाईंदुसि, तुंहिंजी क़ब्र बि मां खोटींदुसि, तुंहिंजी सामी बि मां ठाहींदुसि, तोखे क़ब्र में लाहींदुसि बि मां, सामीअ में सुम्हारींदुसि बि मां। वरी सिरूं ॾेई मिटीअ जा बुक भरे, कोडर जा लपा भरे, लतुनि सां लटे क़ब्र जो निशान ठाहे मोटी ईंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में इहो ई आहे, बसि। चई आओ बसि। नबी साईं फरमा वरी 3 नंबर भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ, यार मां तुंहिंजो एतिरो ख़्यालु कोन कयो, पर अॼु मां मरां थो, मरण खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? उन नंढड़े भाउ चयो अदा घबरा न, मरण खां बाद क़ब्र में बि क़यामत ताईं तोसां गॾु सुम्हंदुसि, महशर जे मैदान में बि तुंहिंजो बाह बेली हूंदुसि, पुलसिरात जे वक़्त में बि तोसां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदुसि। अदा जेसि ताईं जन्नत में न पहुचंदे तेसि ताईं तुंहिंजो साथ कोन छॾींदुसि। नबी से मिसाल ॾिनो। मिसाल ॾेई करे नबी से फरमायो वॾो भाउ अथव तव्हांजो माल मिल्कियत दुनिया दौलत बंगला ये ज़मीनूं तव्हांजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ते बि कोन हलंदो, बंगलो बि हिते, ज़मीन बि हिते, पैसा बि हिते, मेयूं ढगियूं बि हिते, गाॾियूं बि हिते, या हलंदियूं ये मेयूं ढगियूं कब्रिस्तान या गाॾी। मालाड़ में हिकिड़ो ज़मींदार हुयो, उनजो जनाज़ो पढ़ायो में 80 लख जी पराठो गाॾी हुयसि, घर में एसी, बंगले में एसी, गाॾीअ में एसी। जॾहिं बि ज़मीन ते वेंदो त गाॾी त न हलंदो हो, एॾो नाज़ुक
हारन के कमदारन के भी गाड़ीअ में विहारे सम्झाईंदो हो। पर जॾहिं मरी वियो उन जो लाश निटण उस में पियो हो। बंगुलनि में एसियूं पियूं हलनि, घरनि में एसियूं पियूं हलनि, निटण उस में उन जो लाश पियो हो। जनाज़े खां बाद उन जो लाश ये मज़दा गाड़ी जंहिंमें पीढ़ीअ ते माल खणिबो आहे, इन मज़दा गाड़ी ते उन जो लाश खणी कब्रिस्तान ताईं पहुचायो। नबी से फरमायो तुंहिंजो वॾो भाउ अथव जेको कब्रिस्तान ताईं बि कोन हलंदो। वधि में वधि इहो वॾो भाउ जेको माल आहे इन मां गुस्ल जो इंतज़ाम कंदा, कफन जो इंतज़ाम कंदा, खुशबू जो इंतज़ाम कंदा। किथे किथे त सदोरा पुट ओधर ते कफन वठी ईंदा आहिनि त फसुल लहे त पोइ बाबे जा कफन जा पैसा ॾींदासीं। फरमायो ॿियो नंबर तव्हांजो भाउ, तव्हांजो अहल अयाल अथव, इहो तव्हांजो ॿियो नंबर भाउ अथव। अहल अयाल में बि अधु त घर में मोकिलाईंदा, अम्मा भी घर में मोकिलाईंदी, न्याणी भी घर में रोई मोकिलाईंदी, घरवारी भी घर जे दरवाजे ते रोई मोकिलाईंदी, मासी नानी भी घर में मोकिलाईंदी, चाची मामी भी घर में मोकिलाईंदी। जनाज़े गाह ताईं भी कोन ईंदियूं। बाक़ी पुट पोटा हलंदा, भाइर भाटिया हलंदा, मिट माइट दोस्त बाब कब्रिस्तान में हली करे उहे भी बेवफा थी मोटी ईंदा। खट भी खसींदा, बिस्तरो भी खसींदा। 3 गज ज़मीन जा 9 गज कपड़े जा ॾेई कब्रिस्तान में दफन करे, मिट्टीअ जा बुक भरे, कोडर जा लपा भरे, लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे मोटी ईंदा। नबी से फरमाए ॿई शयूं बेवफा अथव। वयबका वाहिद, हिकिड़ी शइ वफ़ादार अथव, उहो तव्हांजो नेक अमल आहे। नंढो भाउ उहो तव्हां सां वफ़ादारी कंदो। फरमायो इहो नेक अमल तव्हां सां गॾु हूंदो। जैसा तव्हां असां ताती एॾी था कयूं जो निमाज़ जो टाइम थो थिए त होटल ते वेठा आहियूं चांहि पीअण जे लाइ, निमाज़ जो टाइम थो थिए त क्रिकेट जे मैदान में बीठा आहियूं, निमाज़ जो टाइम थो थिए त टच मोबाइल पिया था ॾिसूं, परवाह ई कान्हे का। पर नबी से फरमायो नेक अमल कब्र में भी तव्हां सां गॾु हूंदो, महशर जे मैदान में भी तव्हांजो बाह बेली हूंदो, पुलसिरात जे वक़्त में भी तव्हां सां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदो। जेसि ताईं जन्नत में न पहुचंदो तेसि ताईं हो नेक अमल तव्हांजो साथ न छॾी। सो बाबा कब्र में कम नेकी हूंदी। अॼु जेको हिते वेठा आहियूं नी सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं, इहो वेहण फ़ाइदे वारो आहे। मतां तव्हां सम्झो त अजायो वेठासीं, इंशाअल्लाह हिन जो फ़ाइदो कब्र में थींदो। या जेका टूटी फूटी नमाज़ पढ़ूं था हिन जो फ़ाइदो कब्र में थींदो आहे। ये कुरान मजीद जो जेको दौर कयूं था इंशाअल्लाह कब्र में कुरान असांखे छॾींदो कोन। हदीस में अचे थो जॾहिं ये मुनकर नकीर फ़रिश्ता अचनि था, अखियुनि खां अंधा, कननि खां बोड़ा, ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद, लोही गुर्द उन्हनि जे हथनि में, त कुरान मजीद इन जे सीने में बाग थो निकिरे, इन जे आॾो बीह थो रहे। मथां ही डिॼी न वञे मुंहिंजो दोस्त, ही थो चए मन अंत तूं केरु आहे? कुरान थो चए अन सदीक़ु का, मां तुंहिंजो दोस्त आहियां यार, मां त तोखे कोन थो सुञाणा। कुरान थो चए आओ तुंहिंजो ॾोह कोन्हे को, दुनिया में मुंहिंजी सूरत ॿी ही, हाणे मुंहिंजी सूरत ॿी आहे। मां उहो कुरान आहे जंहिंखे तूं पढ़ंदे ॿुधंदे तो दुनिया में मुझो साथ ॾिनो, हाणे क़यामत ताईं मां कुरान कब्र में तुंहिंजो साथी आहे। वरी हदीस में अचे थो कुरान कब्र मां निकिरे थो, आसमाननि खे चीरे अल्लाह जे अर्श खे चंबड़ी थो पवे। या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आयो आहे, उन जे लाइ जन्नत जो बिस्तरो खपे, जन्नत जो बंगलो खपे। अल्लाह कुरान जी सिफारिश क़बूल थो करे, जन्नत जे बंगले जी चाबी भी खयूं पियो अचे, जन्नत जो बिस्तरो भी खणी थो अचे। वो बिस्तरो विछाए जन्नत जे बंगले जो दर खोले चेस तो नुम नुम ओ मुंहिंजा दोस्त हाणे सुम्ही पो बेखुटको थी, दुनिया में तो मुंहिंजो साथ ॾिनो, हाणे क़यामत ताईं मां तुंहिंजो साथी आहियां। सचो नबी से फरमान सचो आहे। सो बच्चन के भी कुरान पढ़ायो। पहिरें नंबर तव्हांखे गुज़ारिश आहे त पंहिंजे बच्चन के छॾियो मदरसे में, आलिम थियनि, हाफ़िज़ थियनि।
एॾाई घोट कंदकोट जे कंबाद कश्मोर बरोच माण्हू ग़रीब मिसकीन चयूं हाणे असां पंहिंजे पेट जी कयूं या बच्चनि जी कयूं पोइ मदरसे में वञी बच्चा छॾियऊं ख़ुदा जी कुदरत उन्हनि जा बच्चा चोटीअ जा आलम थी हाफ़िज़ कारी थी विया उहे ग़रीब मिसकीन बरोच जंहिंजे घरनि खे लोड़ो बि कोन्हे जिथे वञ त घर घर में क़ुर जा हाफ़िज़ क़ुर जा आलम सो तव्हां बि छॾियो बच्चा मदरसे में आलम थियनि हाफ़िज़ थियनि ॿिए नंबर ते इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कयो इन्हनि मदरसनि जी ख़िदमत तव्हां ई असांखे करणी आहे तव्हांखे ख़बर आहे मौलाना फज़लुर रहमान साहब लाड़काणे में फरमायो त एजेंसियुनि मूंखे चयो मौलाना इमरान सां ठाह कर न त मदरसे जो मोहतिम तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो मस्जिद जो पेशमाम तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो मदरसे जो मुफ्ती तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो 500 अरब डॉलर आया आहिनि अमेरिका खां मौलवियुनि खे ख़रीदण जे लाइ पर मौलाना फरमायो भली बुख भरम जी शल न वञे शान असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं तव्हांजे पैसे ते मुंहिंजी जमायत थुक बि न नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान नारे तकबीर तव्हांखे ख़बर आहे सभु पैसा वठनि पिया भली चेयरमैन घोटकी वारे खां पुछा ॾिसो बरेली सभु पैसा वठंदा आहिनि हर महीने उन्हनि जे लाइ वज़ीफ़ो ईंदो आहे रबियुल अवल जे महीने में मीलाद जा पैसा वठंदा आहिनि इन्हनि झंडियुनि जा पैसा वठंदा आहिनि नात ख़्वान घुराईंदा आहिनि उन्हनि जा पैसा हुकूमत उन्हनि खे ॾींदी आहे शिया हुकूमत खां पैसा वठंदा आहिनि स्टील जा आलम हुकूमत उन्हनि खे लॻाए पई ॾिए बर्फ़ जा पैसा शरबत जा पैसा नंगर न्याज़ जा पैसा हुकूमत खां उहे वठंदा आहिनि पर वाहिद जमायत उलमा देवबंद जी जेके मदरसा बि पिनी करे पिया हलाइनि वाइज़ ऐं जलसा बि पिनी करे पिया हलाइनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उन जी बरकत इहा आहे तव्हांखे ख़बर आहे पर साल वफ़ाकुल मदारस में जन हाफ़िज़नि हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो 72,000 उन्हनि जो तादाद हुयो जिन में 13,000 न्याणियूं हुयूं ऐं हिन साल वफ़ाक में जन हाफ़िज़नि हिफ़्ज़ में फार्म भरायो 76,000 उन्हनि जो तादाद हुयो 15,000 न्याणियूं हुयूं जेके हाफ़िज़ माना अंग वधियो आहे मदरसा बि वधिया आहिनि हाफ़िज़ जेके थिया आहिनि उहे बि वधिया आहिनि न्याणियूं बि पर साल 13,000 त हिन साल 15 माना 2,000 वधियूं नी असां तव्हांजे पैसे खे सजायो कयो तव्हांजे पैसे खे विञायो न आहे सखर में हिकिड़ो वॾो जलसो बरेलियुनि जो पोइ कराची जो हिननि जो वॾो अॻुवान आयो मुफ्ती पोइ पंहिंजी जमात खे चई अड़े ज़ालिमो इहे ख़तमा बंदि कयो इहे 40 जुमाना बंदि कयो देवबंदियुनि जे पैसनि मां आलिम पिया पैदा थियनि हाफ़िज़ पिया पैदा थियनि कारी पिया पैदा थियनि मुफ्ती पिया पैदा थियनि तव्हांजे पैसनि मां रुगो ख़तमनि खाइण वारा मुला पिया पैदा थियनि यारीअ जो खीर पीअण वारा हलवे खाइण वारा हलवे खोर पिया पैदा थियनि महिरबानी कयो इहे 30 जुमाना बंदि कयो इहे पैसा मदरसनि ते ख़र्च कयो पर अल्हम्दुलिल्लाह उनजो कोई असरु कोन थियो बरेलियुनि चयो त असां 30 बंदि न कंदासीं जुमाना बंदि न कंदासीं यारीअ जो खीर बंदि न कंदासीं असांखे हलवे खोर मुला खपनि मुजाहिद न खपनि नारे तकबीर सर बकौफ सर बुलंद उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम अॼु जेके हिते हाफ़िज़ थिया 15 हाफ़िज़ सम्झो सुभान अल्लाह इन्हनि हाफ़िज़नि जी दस्तार बंदी ते सिर्फ़ु हिननि जा पीउ मां ख़ुशि न थियनि पीउ मां त हिते छॾे विया उस्ताद सिर्फ़ु ख़ुशि न थिए मोहतिम साहब सिर्फ़ु ख़ुशि न थिए बल्कि जेके बि हिते जमायती आया हो जंहिंजो बि हिन मदरसे में ताउन आहे इन ख़ुशीअ में असां सभु बराबरि जो बराबरि शरीक आहियूं क़यामत जे ॾींहुं इहो हाफ़िज़ अकेलो ईंदो छा जन्नत ऐं असां अकेलो वञणु ॾींदासूं हदीस में चए थो हाफ़िज़ सिर्फ़ु 10 माण्हू जन्नत में न वठी वेंदो
आलम सिर्फ 70 माण्हुनि खे जन्नत में न वठी ईंदो बल्कि लातादाद 10 भाती त ख़ानदान जा हूंदा 70 भाती त ख़ानदान जा हूंदा जंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थी चुको हूंदो। अल्लाहु अकबर। लातादाद जन भी इन कुरान मजीद जे तालीम में खिदमत कई इंशाअल्लाह तव्हां असां सब इन कुरान मजीद जे तालीम जे खिदमत जे सदके सभिनि नाफ़िज़नि सां गॾु जन्नत में वेंदासीं। सब असां इन ख़ुशी में शरीक आहियूं। 3 नंबर ते दुआऊं घुरो मदरसनि जे लाइ अल्लाह इन्हनि मदरसनि खे आबाद करे। ख़त्म नबूवत जो मसलो भी हले थो। असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी आख़िरी नबी आहे। नबी सां खां बाद को नबी न थींदो जेको नबूवत जी दावा करे। यो दज्जाल आहे, यो कज़्ज़ाब आहे, यो वाजिबुल क़त्ल आहे। तंहिंजे करे त हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो ख़त्म नबूवत जो मसलो एॾो वाज़े मसलो आहे जो हिन वक़्त जेकॾहिं केरु नबूवत जी दावा करे ऐं मुसलमान उन खां दलील पुछा करे त इहो दलील पुछा करण वारो बि काफ़िर थी वेंदो। हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा अफ़सोस सद अफ़सोस उन्हनि मुसलमाननि ते जो मिर्ज़ा गुलाम नबूवत जी दावा कई जो उन सां मुनाज़रा शुरू कयूं मुंडी लाहे छॾनि सां त फितनो ई ख़त्म थी वञे। कादियानियुनि सां मुनाज़रा कबा आहिनि छा उन्हनि सां बहस मुबाहिसो कबो आहे। उन्हनि जी मुंडी लाहे बि जीअं ख़ालिद फैसल पिशावर जी अदालत में फ़ैसिलो कयो। सभु चओ सुभान अल्लाह। ऐं ख़त्म नबूवत जो जलसनि में माण्हू शरीक थो थिए उनजो अजर केॾो। मौलाना मोहम्मद अमीन उकाड़वी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम हुयो मुनाज़िर इस्लाम हुयो। साईं बेर वारा बि उन वटि ठेड़ी में दौरो पढ़िया। मां बि 15 ॾींहं मेहर में गैर मुक़लिदनि जे बारे में उन वटि दौरो पढ़ियोसि। उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे उकाड़ा में कादियानियुनि जो हिकिड़ो ॻोठ हो असां हुते जलसो रखियोसीं ख़त्म नबूवत जो। कादियानी जलसो करण न पिया ॾियनि। ज़मींदार हुया थाणे ते उन्हनि जी पई हले। पोइ उन इलाइक़े में हिकिड़ो धाड़ेल हुयो नूरो। छा नालो हुओसि? नूरो धाड़ेल। पोइ मौलाना फरमायो असां नूरे धाड़ेल खे नियापियो ॾिनोसीं। नूरा सॼी ज़िंदगी ॾोह जा कम कया अथई भला हिकिड़ो सवाब जो बि कमु कर। ख़त्म नबूवत जो जलसो आहे कादियानी असांखे जलसो करणु नथा ॾियनि। बाबा नूरे खे गैरत अची वई। सभु चओ सुभान अल्लाह। नूरो राति जो हथियार खणी कादियानियुनि जे दर ते वञी बीठो ख़बरदार सुभाणे जेको मुल्लनि जो जलसो आहे ख़त्म नबूवत जो इहो मुल्लनि जो जलसो न आहे इहो नूरे जो जलसो आहे। जेकॾहिं न जलसे में रुकावट बणिया हो मां अहिड़ो बारूद हणंदोसां जो 2 महीना तव्हांजे घरनि मां दूहो न ईंदो। वाह नूरा वाह। सभु चओ वाह नूरा वाह। वाह नूरा वाह। ॾिसो तरफ़ कीअं पियो कमु वठे धाड़ेल। नारे तकबीर नारे तकबीर। ताजदार ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत मिर्ज़ा कुत्ते ते कादियानी कुत्ते ते ख़त्म नबूवत जे मुनकर कुत्तन ते ताजदार ख़त्म नबूवत नारे तकबीर। तंहिंजे करे त मां वाइज़नि में मौलवियुनि खे चवंदो आहियां त ही जेके वाइज़ ॿुधण जे लाइ वीचारा बेनमाज़ी बिना ॾाढ़ी वारा अचनि था इन्हनि जी खे बि हक़ारत सां न ॾिसंदा कयो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे कॾहिं कॾहिं बिना ॾाढ़ी वारनि खां रब अहिड़ा कम वठंदो आहे जो मौलवी हाफ़िज़ पीर बि उहे कम न करे सघिया। मां तव्हां खां पुछां थो ख़ालिद फैसल केरु हुयो? उनजे चेहरे ते त ॾाढ़ी बि कान हुई पर अहिड़ो रब उन खां कमु वरितो जो हिते जेकॾहिं अची वञे त असां हुनजे हथनि ऐं चपनि खे बोसा ॾियूं। सॼी दुनिया में उनजो नालो चिमकी वियो। ही जेके सिपाही रोडनि ते बीठा आहिनि जलसे जी हिफ़ाज़त जे लाइ बीठा आहिनि इन्हनि सिपाहियुनि खे बि हक़ारत जी नज़र सां न ॾिसो। कॾहिं कॾहिं रब सिपाहियुनि खां अहिड़ा कम वठंदो आहे जो पीरनि ऐं बुज़ुर्गनि खां बि उहे कम न वरितई। मां तव्हां खां पुछां थो मुमताज़ क़ादरी केरु हो? सिपाही हो नी। नबी जे इज़त ते गैरत अची वियसि। गवर्नर खे बस्ट हईं चई जान वञे त वञे बच्चा वञनि त वञनि। नबी खां वधीक कोई कोन्हे। ख़ुदा जी मर्ज़ी आहे धाड़ेलनि खां कमु वठे। पोइ मौलाना मोहम्मद अमीन फरमायो जलसो थी वियो।
असां खुलेआम कादियानी जा अकायद बयान कयासीं, नबी से जो शान। कुछ वक्त खां बाद वो नूर आयो, मथे ते पटको, दाढ़ी, तस्बीह हथ में। जीअं तबली जमात में माण्हू मोटंदो आहे त तब्दीली हूंदी आहे, सलाम वराई, अस्सलाम वालेकुम, मां जो वालेकुम सलाम। मां पुछा के मां केरु, त नूरे चयो हाणे तव्हां छो सुञाणंदव, तव्हांजा जलसा थी विया, तव्हां वॾे जोश सां तकरीरूं बि कयूं, भत बि अकेले सिर खाधव, जॾहिं जलसो न पियो थिए त चओ पिया त नूरो काथे आहे, ऐं हाणे नूरे खे सुञाणो ई कोन था। अच्छा तूं नूरो आहे? चईसि हा मां नूरो। अदा नूराहियत में तब्दीली कीअं आई? नूरे जे अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियो। चई मौलाना ॿियो त मां कुझु कोन कयो, मां त सिर्फ़ु नबी से जी इज़त जे लाइ, ख़त्मे नबूवत जे लाइ सिर्फ़ु ज़ुबान हलायमि। कादियान के धमकी ॾिनमि त इहो ख़त्मे नबूवत जो जलसो मौलवियुनि जो जलसो न आयो, नूरे जो जलसो आहे। रुकावट बणिया हो, मां न छॾींदोसां। अल्लाह खे मुंहिंजी इहा अदा एॾी वणी वई जो उन राति ख्वाब में मूंखे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थी। नबी साईं पेशानी ते बोसो ॾेई करे फरमायो, पुट नूरा तो मां मोहम्मद जी दिल ख़ुशि करे छॾी, मां मोहम्मद तोखां ॾाढो ख़ुशि आहियां। चई मौलाना सुबुह जो मां उथां त ईअं पियो सम्झां ॼण उॾरां थो ज़मीन जे मथां। जेके भी जिस्मानी रूहानी बीमारियूं, गुनाह, निफाक ॼण हथ सां का मुंहिंजे सीने में ॿाहिरि कढिया। बसि रोई वञी मस्जिद में किरियुमि, रब खे चयुमि या अल्लाह अॼु मां जंगल जी ज़िंदगी खां तौबा थो कयां, हाणे पूरी ज़िंदगी तुंहिंजे महबूब जे सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारींदुसि, तुंहिंजे महबूब जे ख़त्मे नबूवत जो दिफ़ा कंदुसि। धागे लाइते वञी पहुता। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, अज़मत मुस्तफा, नारे तकबीर। मौलाना अब्दुल्ला दरखास्ती रहमतुल्लाह अलैह उन बयान कयो कि मां मदीने पाक वियुसि, पोइ संजन जे रोज़े मुबारक ते सलाम पढ़ी, रात जो वञी सुतुसि, ख्वाब में नबी से जी ज़ियारत नसीब थी। नबी से फरमायो मौली अब्दुल्ला पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो रही तो सैयद अताउल्ला शाह बुखारी, जेको ख़त्मे नबूवत जो कम थो करे, मां मोहम्मद जा सलाम चइजांसि, ॾाढो मां मोहम्मद ख़ुशि आहियां। मां तव्हां खां पुछां थो मौलाना अब्दुल्ला कूड़ ॻाल्हाई, हाफ़िज़ुल हदीस हो। मौलाना फरमाए तो मां जीअं जो पाकिस्तान आयुसि, खानपुर नवी सिधो मुल्तान, हज़रत सैयद अताउल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे हथनि खे बोसो ॾेई करे चयुमि साईं मुबारक हुजेव, साईं जन तव्हांजे सलाम मोकिलिया आहिनि। त हज़रत अताउल्ला शाह बुखारी जे अखियुनि में ख़ुशी में पाणी अची वियो। चई मौलाना साईं जन मुंहिंजो नालो वरितो? मां चयोमांसि हा साईं तव्हांजो त नालो वरितऊं, पर पाकिस्तान जो भी नालो वरितऊं। त पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो रही थो सैयद अताउल्ला शाह बुखारी, जेको ख़त्मे नबूवत जो कम थो करे, मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि आहियां, मुंहिंजा सलाम चइजांसि। बाबा पाकिस्तान भी असांखे तोहफ़े में मिलियो अथव, इन जो क़दुरु कयो। पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिंजे आईन में लिखियल आहे त हिते को भी कानून क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ न थींदो। ऐं इहा जंग केरु पियो लड़े? या जमियत उलमा इस्लाम जा आलम सम्झा। तंहिंजे करे हिन वक़्त में सभ खां वॾे में वॾो मक़ाम इन्हनि आलमनि जो सम्झा। मुदरिस ठीकु आहे, भलो कमु आहे, तबलीग भलो कमु आहे, ख़त्मे नबूवत जेको कमु कंदा उहे बि भलो कमु कंदा, अज़मत साहबा जे नाले सां जेके कमु कनि पिया भलो पिया कमु कनि। पर हीउ जेको असेंबली में वेही करे क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ को ग़लति कानून आनो नथा ॾियनि, वॾे में वॾो जिहाद इन्हनि जो। सॼो वाइदो कयो त इन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदासीं, इन्हनि जा हथ मज़बूत कंदासीं। बाबा जेकर कानून उते पास थी वञे त जलसा न थियनि, बंद पइजी वञे त तव्हां छा कंदो? जेकर जलसो कंदो त पाकिस्तान जे आईन जे ख़िलाफ़ गद्दारी जो केस हणी जेल में, कानून पास थी वञे त मदरसा बंदि थियनि, पोइ तव्हां छा करे सघंदव? कानून पास थी वञे त मस्जिद में आज़ान न अचे लाउड ते,
पाड़े वारनि जी निंड थी फिटे वो तव्हां छा करे सघंदव कानून पास थी वञे त ॾाढी न रखो वो तव्हां छा करे सघंदव कानून पास थी वञे त औरत बुरको न पाए वो तव्हां छा कंदव बाबा 72 साल असांजा आलिम इन आईन खे त महफ़ूज़ कंदा आया आहिनि न इमरान जे मां खे ताक़त न आहे जनरल बाजे जे पीउ खे ताक़त न आहे जो क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ को कानून पास करे नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम इमाम इनकिलाब हजरत मौलाना फजलुर रहमान उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर मौलाना जो सॾु थियो आहे 26 मार्च ख़बर पई त या न सो इन जे लाइ तयारु आहियो नी वाइदो कयो त इंशाअल्लाह जिहाद जी नीयत सां हुते वेंदासीं ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त जे लाइ साहब आल बैत जे नामूस जी हिफ़ाज़त जे लाइ मस्जिद मदरसे जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त जे लाइ हीउ मुल्क यहूदियुनि ऐं कादियानियुनि जो मुल्क न आहे मुहम्मद मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो मुल्क लोलो पियो वञे हज ते बि कावन चयोसि असां मरी विया आहियूं जो तूं हज ते वञ सो हीअ बि पाकिस्तान खे यहूदियुनि ऐं कादियानियुनि जी कॉलोनी पिया बनाइनि हिननि जे लेखे त शायदि मौलवी मरी विया मुसलमान मरी विया मुसलमान ज़िंदा सो अज़म कयो त इंशाअल्लाह 26 मार्च खां अॻु में पंहिंजा कमकार उकुलाए बाक़ाइदे सां तयारी करे उते पहुचंदासीं हा मथां तव्हां सम्झो त मरंदासीं न बाबा मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो मां हिननि सां अहिड़ी कानूनी ऐं आईनी जंग विड़ंदुसि जो हिननि खे माउ जी थञ यादि अचे ये मुफ्ती महमूद जो पुट आहे मुफ्ती महमूद साहब फरमायो हज़ारे मुसलमान ख़त्म नबूवत जे मसले ते शहीद थी विया जेलनि में असांजा आलम विया पर मसलो हल न पियो थिए जॾहिं असां असेंबली में वियासीं त कंहिंखे थप्पड़ बि न लॻी कंहिंखे रंड बि न आई ख़त्म नबूवत जो मसलो हल थी वियो मुफ्ती साहब फरमाईंदो आहे रोड ते थाणे जे साम्हूं कोर्ट जे साम्हूं फौजी छावनी जे साम्हूं जर्नल जे साम्हूं तव्हां नारो हणंदो कादियानी काफ़र आहे कंहिंखे ज़रूरत न थींदी जो तव्हांखे कहिड़ो हथु लाहे नारे तकबीर हजरत मौलाना मुफ्ती महमूद हजरत मौलाना मुफ्ती महमूद हजरत मौलाना फजलुर रहमान तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत ताजदार ख़त्म नबूवत इंशाअल्लाह असां हिननि सां आईनी कानूनी जंग विड़ंदासीं कंहिंखे बि तकलीफ़ न ईंदी बाक़ी कुर्बानी त आहे महीनो बि रहणो पवंदो त रहंदासीं 2 महीना कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मरी बि माण्हू वेंदो आहे नी मरी वेंदासीं पोइ बि कम हलंदा नी घर हलंदो नी जेकॾहिं मरी वियासीं त इंशाअल्लाह पोयूं कम पिया हलंदा हमेशह जे लाइ सुरख़ुरु थी वेंदासीं नबी साईं क़यामत जे ॾींहुं मयार ॾियनि त मुंहिंजी इज़त जो मसइलो ख़त्म नबूवत जो मसइलो तो दुकान बि बंदि न कयो तोखे कणिक जो फ़िक्र हो त लाबारो केरु कंदो फ़सुल मुंहिंजो रुली वेंदो मुंहिंजी इज़त खां मुंहिंजे ख़त्म नबूवत खां वधीक तोखे दुकान ऐं केबिन प्यारी तोखे लाबारो प्यारो नबी साईं या मयार ॾियनि त पोइ छा बचे पोइ त हड़ वई हली दुआ कयूं अलाह असांखे नबी साईं जी मयार खां बचाए अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं तव्हां ई असांखे पंहिंजे महबूब जे आॾो सुरख़ुरु बणाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह हजरत साईं ज़बीउल्लाह जन के मां गुजारिश कंदुसि त हू दुआ खैर फरमाइनि जिगर गोशे हजरत हालेजवी हजरत साईं ज़बीउल्लाह